चवन मुझा दोस्त अजीज असा जे फलाणे बाए के बेताकता मुझा भाव अजीज यहूदी पंजन अहबार रहबानन के उन जी तारीफ कन पिया कादियानी काफर उए पंजे मिर्जाई जी तारीफ कन पिया तू सच्चे नबी जो मुनकिर थी करे मुझे हबीब करीम जे कमालात जो केतरो इनकार करे भली इनकार कर खुदा जी जात बाबरकात फरमाए तो वरफाना लक जिक्रक सोना तो जे जिक्र के तो जे ला मां रब बुलंद फरमायो आ अल्लाह से जे हबीब पुछो जिब्रील खुदा को पुछो थी मुजो जिक्र की खुदा बुलंद कयो आ के मां पुछो कोन जे पुछी आ खुदा का जिब्रील खुदा जी हुजूर में वयो मौला तो जो हबीब पुछे तो वरफाना लक जिक्रक तवा जे जिक्र के मु बुलंद कयो आ तवा जे ला की बुलंद कयो थव जिब्रील के खुदा ताला फरमायो त चवे सोना तो जो जिक्र मां बिन तरीकन सा बुलंद कयो घना तरीका केड़ो केड़ो जअल तो जिक्रक जिक्री पेरो तरीको हिया या रसूल अल्लाह अहां जे जिक्र के मां अल्लाह पाह जो जिक्र बनायो अहां जे जिक्र के मु अल्लाह डाडे चो माना जेकॾहिं रुगो सॼो ॾींहुं वठो चवे या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह विर्द वेठो करे इहो भी समझ त खुदा के याद थो करे जअल तो जिक्रक जिक्री तव्हां जे जिक्र के मु पंहिंजो जिक्र सॼो आहे हिकिड़ो तरीक़ो हो ॿियो इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई या रसूल अल्लाह ॿियो तरीक़ो अहां जे जिक्र बुलंद करण जो हिया जाथे मुंहिंजो जिक्र हूंदो ताथे तुंहिंजो भी जिक्र हूंदो चओ सुभान अल्लाह वह केड़ी शया कलमे में दिसो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह बांग में दिसो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह नमाज में दिसो अत्तहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात पर उन सा गड्डो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह अल्लाह ताला फरमाए तो सजी नमाज पूरी थी अत्तहियात पढ़ी हाने कद भी हेठा गोडा भी भनियो बैठो दिल में तो जे को तसव्वुर कोने अल्लाह ताला फरमाए तो नमाज हाने खत्म थियण वारी आ पर खत्म तमल कंदे जमल चवंदे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद माखे काफी अरसे खां वठी सोच हूंदी काफी किताब पढ़ियम त अल्लाह सी दुरूद त सोहणे नबी ते तो मोकले अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद इहो त ठही वियो पर वरी अॻिते कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्ही जो मफ़हूम तुक कहिड़ी आहे काफी दोस्तन खां भी पुछम संगतन खां भी पुछम साथन खां भी किताबन खां भी मुझी तसल्ली न थी पर मु पाजे मुर्शिद करीम हजरत पीर सई सैयद मोहम्मद राशिद जो हिकड़ो नकुल पढ़ियो उन फरमायो त अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन व अला आलि मुहम्मदन यो तो सही हो व कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम फिर से रोजे वाला फरमाता या गाल में फिरी नबी पाक ने जो तो सोहणो नबी भी आलि इब्राहीम सोहणो नबी कहजी आला अड़े जो कहजी है माना बिनी जगहों ते फिरी दुरूद वरी भी मुझे सोहणे नबी करीम जी जात बाबरकात बेजे मुझा दोस्त अजीज अल्लाह से जो को फरमाया वरफअना लक जिक्रक तुझे जिक्र के असा बुलंद फरमायो आ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से एड़ो बुलंद जिक्र फरमायो आ जो सजो जहान मथो हणी टिड़की पवे कुछ कोन थींदो मुस्तफा जो जिक्र बुलंद ही बुलंद हाने तवा का पुछा तो अल्लाह जे नबी के ताकत आहे वण हली अचे अकुल जे खिलाफ चो अकुल जे आदत जे खिलाफ आदत जे पर नबी पाक ने हली आयो एड़े तरीके से मुझे महबूब जो जमीन ता अरशन खां मथे वणन मौजूदो
इते भी इंसान जो अकुल आजिज़ा, अकुल कम नथो करे सके, किया मुस्तफा जी ज़ात वया केड़े तरीके से मथे पहुता। मुझा दोस्तों अजीजो, या अल्लाह पाक जी कुदरत आ। ऐ रब करीम हिन आयत जे मुंड में ई वहाबिन जी पाड़ पटे छड़ी। किया तवज्जो कयो, बुधो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। जेके चवन था ना किया 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 वयो किया, अल्लाह से उनके कुहाड़ो हिकड़ो है। अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा। ओ किया किया करने वाला किया वयो किया वयो किया वयो। अल्लाह ताला फरमाए तो वंजण दे निहार वठी वंजण वारे दे निहार। हाँ कहदे निहार वठी वंजण वारो केरा चो सुभान। जोर सा सभई चो सुभान। वठी वंजण वारो केरा, वठी वंजण वारो केरा जेको ऐब खां नुक्स खां कमजोरी खां ज़ईफी खां हर शय खां पाका। यफ़अलुल्लाहु मा यशा। ओ अल्लाह पाक जल्ल जलालहु अमन वालो जेकरे जेरे बच्चे के मां जे पेट में 10 महीना खुराक बि ॾींदो आ, ज़ंज़ा भी रखंदो आ। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ज़मीन जे सतन तहन में हेठ मखलूक खे जेरो रखियो वेठो आ। समुंड जे ओड़ा पानी में करोड़न के तादाद में मखलूक आ जेका ज़मीन जे मखलूक खां बि ॾहूणी घणी आ। अल्लाह से उनके भी हयाती अता फरमाई आ। अल्लाह जी ज़ात फरमाए तो मां वो सागो रब आहियां जो आमना जे लाल के ला मकान ते वठी वियो आहियां। नबी करीम जे मेराज ते एतराज न कर त कीअं वियो। जे एतराज कई त वठी वञण वारे ते एतराज। कहते एतराजा चो वठी वञण वारे ते। कहते एतराजा जे वठी वञण वारो ताकत वारो आ त पो इंशाअल्लाह तबारक व तआला चो सुभान अल्लाह। हजरत ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह, हजरत पाक चाचड़ा शरीफ वारा कोट मिठण ऐं चाचड़ा हिकिड़ो किताब आ जंहिंजो नालो आ यूसुफ ज़ुलैखा। असांखे उस्तादन पढ़ायो। उन्हीं में हिकिड़ो बाबा सोहणे नबी करीम जे मेराज जो जिक्र। शागिर्द वेठो उसको हुजाए तो सिराइकी पाण बि ॻाल्हाईंदा हा। शागिर्द वेठो हो जमल साईं ॻाल्हि या कई त नबी पाक अलैहिस्सलाम देखो ए अखेदे पहन हजरत मौलाना जामी साईं त नबी पाक 7 आसमान इवे पार कर गए। वाह वाह सुभान अल्लाह। छा चयूं? ख्वाजा साहब भित के टेकने वेठो। शागिर्द थे कीवें गए? आखे अल्लाह दी कुदरत नाल गए। छोकरे के खुटी गयो। मां तो चा खुटी को न कर छोकरे को भाग उखलियो। कैसे कीवें गए? वरी ॿीहर चई बाबा अल्लाह दी कुदरत नाल गए के न सही में को समझा कीवें गए? अल्लाह जे वली के जोश अची ये खड़ी मुंडी में हाथ वधाई। मुंडी में हाथ वधी भित में हई के इवे गए इवे आए इवे गए इवे आए इवे गए इवे आए। भित मां इए तो पार वने जे पानी मां को वींदो आ। दीवार मां आर पार करे ॾेखारियो ऐं हुनखे महसूस ई पे थो त मां सैर पियो कयां। ए त हिकिड़े वलीअ जी ताक़त आ। अल्लाह तो चवे मां तो सुभान आहियां। सभई चो अल्लाह छा आहे? ज़ोर सां चो अल्लाह सुभान आ। ॾाढे चो अल्लाह सुभान आ। बेशक सुभानल्लज़ी अस्रा। अस्रा जो फाइल अल्लाह आ। सैर कराइण वारो चो अल्लाह आ। बता तव्हां फाइल मफ़ऊल न समझो, इहो समझी वेंदो त सैर कराइण वारो केरु आ?
सैर कराइण जी निस्बत अल्लाह पाण ॾे कराई आ त मूं कई आ। हाणे मुल्लनि खे चओ त हथ मथे खणी ॿुधायो त अल्लाह खे ताक़त आहे या न आहे? जे आहे त पोइ मञणो पवंदो। अल्लाह जे मुर्गो नबी पाक जे दुश्मनी मो खणो अल्लाह तो बि हथ त पोइ अॻो पोइ हिकिड़े पासे वञो त हालाणी वारे मंदर में तव्हां खे विहारे छॾियो। पोइ तव्हां मस्जिद जे वेहण जहिड़ा कोन आहियो। हिते वॾो मंदर ठहियल आहे, इहे सभु वहाबी देवबंदी गॾे वेहारियो न, हिते वेठा हुजो राम राम वाह गुरु वेठा कयो। तव्हांजो मस्जिद सां छा, तव्हांजो मदरसे सां छा, तव्हांजो दीन इस्लाम सां छा? जेकॾहिं मुस्लमान आहियो त मुहम्मद करीम जी ताक़त तव्हांखे मञणी पवंदी। सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, सुभान अल्लाह। मां हाणे चंद ॾिहाड़ा थिया कराची वियुसि, उतां हिकिड़ो तफ़सीर वठी आयसि। तफ़सीर ॾाढो प्यारो आहे। उन्ही में बुज़ुर्ग लिखियो आहे त सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, इहो अब्द जो लफ़्ज़ जेको अल्लाह ताला ॻाल्हायो आहे, इन अब्द लफ़्ज़ मां साबित आहे त मुस्तफ़ा जिस्म सां विया। छो त अब्द चइबो आहे महज़ तशख़्ख़ुस खे, हे जेको वजूद आहे, बाहूं हे, टंगूं हे, मथो हे, जिस्म हे, कपड़ा, इहो अब्द आहे। रूह अब्द न आहे, रूह ॿी शइ आहे। अब्दियत जेका सा जिस्म ते लागू आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान में फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, इनी अब्द जे लफ़्ज़ मां साबित आहे। ॿियो को दलील हुजे न हुजे, अब्द मां मुराद आहे त मुस्तफ़ा ख्वाब न ॾिठो हो, मुस्तफ़ा जिस्म सां विया। हिकड़ी ॿी ॿिनी में ॻाल्हि आहिनि त इल्म जूं ॻाल्हियूं, पर तव्हांखे सवली करे सम्झायां, मज़ो अची वेंदो। इते अल्लाह सी फरमाया तो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, चओ सभई चओ बे, पर जेकॾहिं न हीअं हुजे हा सुब्हानल्लज़ी असरा अब्दहू, तब माना ठही थी वञे। सुब्हानल्लज़ी असरा पाक हो जे सैर करायो, अब्दहू पंहिंजे अब्द खे, तब माना ठहे थी। पर हिते अल्लाह से बे जो लफ़्ज़ आंदो, बे अब्दिही, इहा बे सॾबी आहे मुसाहिबत जी। सिंधीअ में ॿुधाए बे जी माना है जिथे माना गॾिजी हुजे। कहिड़ी माना हुजे? मिसाल तव्हांखे ॾियां, मेहरापुर में हिकिड़ो वॾो कारखानो हुजे, अरबन खरबन जो। उहो कारखानेदार जेको सेठ आहे, सो तव्हां हालाणी वारनि जो दोस्त हुजे। अवां ॿ टे ॼणा गॾिजी वञोसि, सेठ साहब तुंहिंजो कारखानो घुमंदासीं। हा बाबा भली घुमो, मुंहिंजा यार हो, भला तव्हां घुमी अचो, मां तव्हांजे लाइ चांहि ठारायां। मैनेजर जी साईं, हे मुंहिंजा दोस्त थी, साईं अब्दुल रब गॾु अथनि, इनखे मुंहिंजो कारखानो त घुमाए आ। हाज़िर साईं। हो साईं ॿाहिरि निकितो, मैनेजर सेठ वेठो हो पंहिंजे कमरे में, हिननि खे महिमाननि खे वञी कारखानो घुमाई। हिते फुटी ठहंदी आहे, हिते धागो ठहंदो आहे, हिते कपिड़ो ठहंदो आहे, हिते फलाणी शइ थींदी आहे, हिते ककड़ो निकिरंदो आहे, हिते साईं खे चवां गिहु निकिरंदो आहे, हिते फलाणी शइ थींदी आहे। साईं वारनि सुवाल कयो, हीअ मिशन काथों आंदव? अल्लाह यार मूंखे ख़बर कान्हे, सेठ खे ख़बर आहे। भला हे घणे जी आहे? यार मूंखे ख़बर कान्हे, अलाए घणे जी आहे। भला हिनखे फिट करण वारा कारीगर काथों जा हा? मैनेजर चयो त मूंखे ख़बर कान्हे। कारखानो घुमी अची वेठा, सेठ खे चयूंसीं मज़ो न आयो। चई छो? कि असां तुंहिंजे मैनेजर खां इलाही सुवाल कयासीं, जवाब मज़े सां न ॾिनई। कि भला हलो मां तो घुमायां। सेठ पाण हलियो, बाबा ही चाहे थी ये मिशन आ काथों जी आ, चे जापान जी आ, घणे जी आ, चे 4 करोड़ जी आ, फिट करे कई आ, चे कराची वारन। सुभान अल्लाह, बेशक बेशक। वरी अॻिते विया, ही चाहे ते फलाणो पिलाउं था, किथां वरितो अचे, हे मां अमेरिका मां घुरायो, क़ीमत केतिरी आहे, हेतिरा डॉलर, हिनखे फिट कयो फलाणनि कारीगरनि, हे कहिड़ो कमु आहे हिन जो, फलाणो गारंटी केतिरी आहे, हेतिरी। हर शइ जो सुवाल ॾींदा विया। घुमी कारखानो मोटी आया, अॻ में बि घुमी आया, पोइ बि घुमी आया, पर ॿिन्ही घुमण में फ़र्क़ु आहे या न आहे? कहिड़ो फ़र्क़ु आहे?
हुनन खे तफ़सीली मालूमात मिली। माना समझो त कारखाने जे ज़र्रे ज़र्रे जी जो मालिक गॾु हो, जो मालिक चओ मालिक मैनेजर खे ख़बर कान ही ता जे करे मालिक जे गॾु हुअण जे करे उनखे ज़र्रे ज़र्रे जी ख़बर मिली। ईअं न सही, अल्लाह ताला जी ज़ात जे तरफ़ निस्बत इज़ाफ़त जी कान कबी, तशबीह जी कान कबी, पर समझाइण जे लाइ चवां थो। अल्लाह ताला फरमाए थो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, मां रब मोहम्मद खे सैर करायो, पर उन सैर में अकेलो मोहम्मद को न हो, बेअब्दिही खुदा बि गॾु हो। हर शय रब ॾेखारी, हर शय खुदा ॿुधाई, हर शय खुदा समझाई, हर शय जो मालहू मा अलैहि खुदा ॿुधायो। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात सां इन सैर में मुसाहिबत रब्बुल आलमीन जी आहे। जिब्रील भी घुमाए पे सघियो, मीकाईल भी घुमाए पे सघियो, इसराफील भी घुमाए पे सघियो, पर न अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो सोना जब तो लाइ जोड़ियो त जो तोखे सभु ॾेखारे छॾियां। जग कंहिंजे लाइ जुड़ियो? महबूब खुदा जो आही अजब, तो सा खास खुदा जो आहे कुर्ब। सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। महबूब खुदा जो आही अजब, तो सा खास खुदा जो आहे कुर्ब, लौला कलमा। सुभान अल्लाह न चयो आहे। लौला कलमा सूहे तोखे लकब, लौला कलमा सूहे तोखे लकब, तुझे लाए जुड़िया भई जहान नबी तुझे शान मथा। ओ कुर्बान नबी घोरिया बार बचा, जिंद जान नबी तुझे शान मथा। महराज तोखे जिस्मानी छो, सारो सैरो तोखे सुभानी जो। सुभान अल्लाह चओ, रोड ते त ॿुधजे। महराज तोखे जिस्मानी छो, सारो सैरो तोखे सुभानी जो। सारो ॾेह तुंहिंजो आहे दानी छो, सारो ॾेह तुंहिंजो आहे दानी छो। पसी मलक फलक छा, मस्तान नबी तुझे शान मथा। ज़ोर सां सुभान अल्लाह। भिटाई साहब चो तो मां भी परे कोन आहियां। चवे थो तुम बेरे जे तंद जी पहिरी हुई पचार, कोड़े कीरत आया माझी मणियादार, तन गढ़ऊं बाहर गायो सारी सब जमार। गढ़ गढ़ चइबो आहे कंहिं राजा, कंहिं शहनशाह, कंहिं बादशाह जे महल खे। चओ सुभान अल्लाह। खान गढ़ अड़े तरीके से अलीगढ़ अड़ा दूजा दोस्त को पुराणो हिंदी लफ्ज़ आ ओ चेबा महलात खे महल खे चवे तो त महजे रब करीम जी ज़ात जी बेमिसल महला अर्शा ला मकाना उनी में अल्लाह जी ज़ात बाबरकात अज़ल खां अबद ताईं आदम खां वठी करे जेके किरोड़े लखे माण्हू आया तन गढ़ऊं बाहर गायो सारी सब जमार अंदर दर कहजे लाए न खुलो सब बाहर बीठा गढ़ऊं बाहर गायो सारी सब जमार पर तोखे घोट घुरायो खिलवत लाए खंघार आओ मथाहू मंगना चढ़ी दुर्र द्वार अतहियात लिल्लाह वस्सलावात व तय्यिबात खिली गई खीकार अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाह व बरकातुहु इय परूड़ जे पचार पोसयो सब संसार त मुल्क ॾिनई महबूब के
नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तकबीर, नारे हैदरी, नारे पीर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हबीब अल्लाह जहान जोड़ियो कुदसी हदीसा न लौला का लम्मा अज़हर तुर्रबूबियत मुझा सोना तुझे पैदा करण जी ज़ात मकसूद न हुजे हा त मां पंहिंजो रब हुजण भी ज़ाहिर कोन कया रब अज़ल खां आहियां अबद ताईं आहियां जॾहिं कुछ कोन हो तॾहिं भी रब हुयुसि जॾहिं कुछ न हूंदो तॾहिं भी रब हूंदुसि मां अकेलो आहियां पर कुंतु कंज़न मख़फ़ियन मां हिकिड़ो मख़फ़ी खज़ानो हुअसि मूंखे कहीं कोन पे सुञातो फ़अहबबतु अन उरफ़ पोइ मूंखे शौक़ थियो त मां पाण सुञाणायां छो त ॿुधण वारा मुंहिंजे रब करीम जे रिज़्क़ रोज़ी खाइण वारा कोन हा रज़ाक़ त हुयो पर खाइण वारो केरु कोन हो गफूर तो हो पर को डोही हुयो कोन कंहिंखे माफ़ कया रहीम तो हुयुसि पर को मरहूम हुयो कोन कहते रहम कया फ़अहबबतु अन उरफ़ पोइ मूंखे शौक़ थियो त पाण ज़ाहिर कया पोइ रब तो चे पंहिंजे ज़ात खे ज़ाहिर करण जे लाइ ख़लक़त नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां पंहिंजे ज़ात खे ज़ाहिर करण जे लाइ मुहम्मद मिठे जो नूर पैदा फरमायो उन मुस्तफ़ा जे नूर मां अल्लाह सॼो जहान पैदा फरमायो जॾहिं सारी खुदाई रसूलुल्लाह जे नूर मां ठही आ सॼो जहान मुस्तफ़ा जे लाइ ठहियो आ त अल्लाह अॼु मेराज वारी रात चयो त जेको मुल्क तुंहिंजे लाइ ठाहियो त मां अच त तोखे घुमायां सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। लैलन रात जे हिस्से में सैर जेको थियो सो मुंहिंजे महबूब खे कॾहिं थियो चओ रात में तव्हां पढ़िया लिखिया आहियो अॼुकल्ह इंटरनेट जो ज़मानो आ तव्हां चवंदो आहे सॼे जहान में त रात कान ई हिन महिल असां वटि हालाणी में रात आ चओ सुभान अल्लाह हिन महिल मिस्र में सिज बि कोन लथो आहे पाण सोमाणी पढ़ी सुम्हण जी तैयारी पिया कयूं मुंहिंजो पुटु पढ़ंदो आहे मिस्र में उन सां कॾहिं कॾहिं सोमाणी जो मुंहिंजा रात जो 12 बजे खां पोइ ॻाल्हाईंदो आहे चवंदो आहे बा असां अञा सिज लथे जी निमाज़ कान पढ़ी आहे पर मुंहिंजा दोस्त दी हिन महिल पाण वटि आधी रात जो टाइम आहे हेॾे ओभारनि मुल्कनि में वरी हिन महिल सिजो भरी आयो आहे चओ सुभान अल्लाह इहा ॻाल्हि सम्झ में सभु कंहिंखे अचे थी नई ॻाल्हि न आहे सभु कंहिंखे अचे थी अल्लाह जी जो त लैलन रात जो मूं नबी खे सैर करायो इहो अल्लाह तबारक व तआला उन्हीअ जाइ जी ॻाल्हि करे थो जंहिं जाइ तां मुस्तफ़ा खे सैर थियो हो उहो सैर थियो हो मके मां मके में उन टाइम ते रात हुई मके में उन टाइम ते रात हुई लैलन मिनल मस्जिदिल हराम सैर शुरू थियो हरम पाक वारी मस्जिद खां यानी बैतुल्लाह शरीफ जे ॿाहिरां जेका मस्जिद आहे चओ सुभान अल्लाह हराम जी लफ्ज़ी माना जेका तव्हां असां सिंधी में चवंदा हे हराम आ न खाओ हराम आ ही उहा माना न आहे हिते हराम मां मुराद आहे हुर्मत वारी मस्जिद कहिड़ी मस्जिद बाबा वाह बिल लिखियो आहे त मीलाद खाइण हराम आ तव्हां छा था चओ हिलाल हराम हिन किताब में हवालो अथव पढ़जो यारी खाइण हराम आ तव्हां छा था चओ पर सागे हिन किताब में उनजे हवाले सां किताब जे हवाले सां वरी देवबंदी बोली सागो बोली सागी फतवा कांव खाइजे छो तो खाइण सवाब आ कांग ओ जेको ॿारनि खां टुकर खसींदो आहे तव्हांखे अकुल में ॻाल्हि अचे थी तव्हांजे नज़रिए में कांग हलाल या हराम ॾाढे चओ ॾाढे पोइ जेको हराम आहे उहो हिनण कयो हिलाल ऐं जेको हिलाल आहे उहो कयूं हराम बाबा ॾे ख़बर आहे दस्तगीर पीराना पीर जी यारही कि हराम आहे
चे भला हिंदू माण्हू गोठन में रहन था, मेहरापुर में, हालाणी में, बेलाणी में, राणीपुर में, ठरी अमीरवाह में, मोरे में हिंदू भी आहिनि, पाड़ो पाड़े में आ। पोइ उहे ईद बरात ते होली भी मल्हाईंदा आहिनि, ॾियारी भी मल्हाईंदा आहिनि। पोइ हिंदू पूरी पकोड़ा शरबत ठाहींदा आहिनि। पोइ हिंदू जेकॾहिं पंहिंजे होली ऐं ॾियारीअ जा ॾियारी वठी खाइजे, ओ जंहिं मौलवी चयो त यारी हराम आहे, साॻो हिंदुनि जी होली ॾियारी भली वठी खाओ जाए। तौबा नऊज़ बिल्लाह, तौबा नऊज़ बिल्लाह। सिंधी में चवंदा जिधर की खोती उधर आण खलोती। सिंधी में अलाए सराइकी में छा चवंदा जिधर की खोती उधर आण खलोती। असल फिरीगिरी पंहिंजे ॾाॾाणी रग ते आया। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, जंहिंजे मज़हब में मीलाद हराम, जंहिंजे मज़हब में यारी हराम, जंहिंजे मज़हब में इमाम हुसैन जी सबील हराम, जंहिंजे मज़हब में कांव खाइण सवाब, जंहिंजे मज़हब में हिंदुनि जी होली ॾियारी खाइण सवाब। अल्लाह करे तव्हांखे असांखे ख़ुदा उन्हनि खां बचाए। घड़ी घड़ी ते एतराज कंदा आहिनि। अल्लाह से फरमाइलन रात जे तमाम थोड़े हिस्से में मिनल मस्जिद अल हराम, उनी हुर्मत वारी इज्जत वारी मस्जिद खां इज्जत बि एतरी जो हिकड़ो नफल नसीब चई त लख नफल जो सवाब। ॾाढे चओ सुभान अल्लाह। हिकड़े वहाबी मूंखे चिठी लिखी त मुफ्ती साहब मदीनो मथे या मक्को? चयोमांसि पहिरीं त तूं इहो असां खां तोर न कराए, असांजे लाइ मक्को बि मोहतरम आहे, मदीनो बि मोहतरम आहे। पर जे यार अॼु पुछो थी, खणी फ़कीर खे छेड़ियो थी त मुस्नद इमाम अहमद बिन हंबल में रिवायत आहे। इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदी आहे, सैयदना अबू हुरैरो हुन जो रावी आहे त नबी पाक जी जो हिजरत करे मदीने आया त रसूलुल्लाह दुआ घुरी। दुआ में चई या अल्लाह मक्के पाक वारो हरम तुझे इब्राहिम खलीलुल्लाह जो हरमा, मदीनो शरीफ तुझे मुहम्मद हबीबुल्लाह जो हरमा। ऐ मौला मां मुहम्मद तो खां अंगल करे दुआ घुरा तो, जेको खलील जे हरम के मकाम ऐं मर्तबो ऐं सवाब अता फरमाई, उन खां पीणो पंहिंजे मुहम्मद जे हरम के सवाब अता फरमाए जा। या रसूल अल्लाह। मुझो बाबा इन्ही हदीस मजा मालूम तो मक्के में लख नमाज जो सवाब, मदीने में 2 लख जो सवाब। इमाम अहमद बिन हंबल जो मसलक इहो आहे जेको मां बयान थो कयां। मुंहिंजा दोस्त चवे थो त मक्के शरीफ जी इज्जत पंहिंजी जगह ते आहे, पर मदीने पाक जी इज्जत इन्ही जे करे आहे। इमाम साहब इस्तदलाल कयो आहे छा मां इन्ही मजा हदीस मां त अल्लाह पाजे हबीब जी दुआ कबूल कया। सभई चओ अल्लाह जे नबी जी दुआ सदाई कबूल आहे। ॾाढे चओ, ॾाढे ॾाढे चओ अल्लाह जे नबी जी दुआ। जॾहिं ईअं थो चए हो तुंहिंजे हबीब जो हरम आहे, उन खां खलील जो हरम आहे, ही तुंहिंजे हबीब जो हरम आहे। मां अंगल थो कयां त पंहिंजे हबीब जे हरम खे उहो दर्जो ॾे, ॿीणो ॾे, ॿीणो जेको खलील खे ॾिनो थी उन खां ॿीणो ॾे। इमाम अहमद बिन हंबल तो मुस्तफा जी दुआ कबूल। ॿियो इस्तदलाल कहिड़ो थो करे त जंहिंमहिल नबी पाक हिजरत कई, मक्को छॾियो हो त मक्के छॾण खां पोइ पाण 3 रातूं त रहिया गार में। चओ सुभान अल्लाह। ऐं गार में यार हो सिद्दीक। चओ सुभान अल्लाह। मौलाना सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। मौलाना सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु। एड़ी रख दी सांपों के दिल पर सदमा सहेलिया अपने दिल पर। ना गदग पे हया ना, पेर नथो चोरे तो मुस्तफा जी निंड में खलल न अचे। एड़ी एड़ी चइबो आहे खुड़ी खे, खुड़ी खे बिल माना बिर। एड़ी रख दी सांपों के बिल पर
जहर का सदमा सहलिया दिल पर जाने फिदा की यार के खातर चौ जाने फिदा की चौ जाने फिदा की यार के खातर जाने फिदा की यार के खातर रदियल्लाहु ताला अन्हु। सुभान वाह 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 सिद्दीक़ तो जो शान बेडो जो गार में मुस्तफा सा गड रहे अल्लाह से क़यामत ते कुरान में लिखी अल्लाह से जो तड़ो सबूत लिखा जो दुश्मन मथो हणी पत्थर भित सा फाड़े विझन पर सिद्दीक़ जी फजीलत जो इनकार केर न कंदो निभागन के करी कदे न कदे पढ़णो पवे त पढ़णो पवंदो सान यसनैन इज़हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। सुभान अल्लाह चओ जोर सा चओ सुभान अल्लाह। मुझा दोस्तों जब नबी पाक अलैहिस्सलाम 3 रातूं मक्के मां बाहर अची गार में गुजारियूं 3 रात खां पोइ बाहर निकता इमाम अहमद बिन हंबल जो इस्तदलाल को बुधाया सुभान अल्लाह। हाणे दुआ घुरे तो अल्लाहुम्मा सुनो नबी तो दुआ घुरे चओ सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा इन्नका अखरजतनी मिन बलदिन उहिब्बुहु वस्किननी फी बलदिन अंत तुहिब्बुहु। या अल्लाह मां तुझे चवण ते ओ शहर छड्यो आ जेको मक्को मां मुहम्मद खे प्यारो हो मुझो अपाणो ॻोठ हो ओ शहर जेको मूं पंहिंजे मर्ज़ी सां पसंद कयो हो उनखे तुझे चवण सां छॾियां थो पर मौला मुझो अर्ज़ क़बूल कजां हाणे हाय जा उते जेको शहर तोखे प्यारो हुजे। इमाम अहमद बिन हंबल तो जद हाणे मुखो छो था पुछो मक्को आहे रसूलुल्लाह के प्यारो मदीनो आहे अल्लाह के प्यारो पो जेको अल्लाह के प्यारो आहे सो मथे आ ऐं हर माण्हूअ खे अल्हम्दुलिल्लाह मक्के सां मोहब्बत आहे चओ सुभान अल्लाह। अब आहे या न आहे दुआऊं घुरदा मौला उम्रो नसीब कर मौला हज नसीब कर पर नात खाना मौलूदी जे नात ठाहींदा त मदीने छाजी हलो हलो हाजी हलो तू मदीने सुभान अल्लाह। हलो हलो हाजी हलो तू मदीने वनी चए जावारे मदीने जे मीर खेड जा सलाम सारे जोर सा सुभान अल्लाह। हलो हलो हाजी हलो हलो हाजी हलो हलो हाजी वञो तू मदीने वञी चए जावारे मदीने जे मीर खेड जा सलाम सौरे जोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला तवां साखे महबूब जे मदीने जो बार बार दीदार कराए बार बार हुजूर जे सदके में अल्लाह से मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए। अल्लाह से फरमाए मिनल मस्जिदिल हराम हरम पाक वारी मस्जिद खां सैर थियो इलल मस्जिदिल अक़सा आलमन आरफन तां कुर्बान वञा इन्ही जूं ॿ मानाऊं लिखियूं आहिनि हिकिड़ी ज़ाहिरी बी बातनी। ज़ाहिरी माना कहिड़ी आहे मस्जिद अक़सा जेका शाम में आहे जंहिंखे बैतुल मक़दस चइबो आहे उते अल्लाह जा नबी काबो उन्हनि जो उहो हुयो ऐं उते अल्लाह जे नबियनि मां कुझु नबियनि जूं मज़ारूं बि आहिनि जेको पहिरो काबो नबियनि जो सॾिबो आहे उहो मस्जिद अक़सा में आहे। अल्लाह से फरमाए थो त मके खां मस्जिद अक़सा शाम ताईं मां सोहणे नबी खे मेराज करायो। इहा ज़ाहिरी माना आहे पर बातनी माना भी आया केड़ी मिनल मस्जिदिल हराम हरम पाक वारी मस्जिद खां इलल मस्जिदिल अक़सा मस्जिद मां मुराद सजदे जी जाय। इन मस्जिद के पाण मस्जिद छो चवंदा हूं चओ सजदे जी जाय हे छा है बाबा चओ असुल लफ्ज़ अथवा मस्जिद लफ्ज़ केड़ो आ मस
पर पाण आम तरह चओ था मस्जिद, इहो बि ग़लति कोन्हे, ग़लतुल अवाम सही हुन। तंहिंजे करे कसरत इस्तेमाल में जेकॾहिं मस्जिद चइजे त बि ठीकु आहे, पर असुल लफ़्ज़ आहे मस्जिद, माना सजदे जी जाइ, सजदे जो हंधु। अल्लाह ताला फरमाए थो हरम पाक खां, मके खां नबी जो सैर शुरू करायो इलल मस्जिदिल अक़सा, उन्हीं सजदे वारी जाइ ताईं जंहिंखां मथे सजदो आहे ई कोन को। ये आवाज आहे साईं मुफ्ती रहमतुल्लाह अलैह अब्दुल सिकंदरी। इंतहाई छेड़ो माना हिन ज़मीन ते अर्शन ते आसमानन ते सजदा आहिनि, पर ख़ुदा जे अर्श खां मथे सजदे जी जाइ कान्हे का, छो त मथे मुंहिंजा दोस्त ला मकान आहे। अल्लाह ताला ईअं फरमाए थो त मोहम्मद करीम खे मूं हरम पाक खां सैर शुरू करायो, सैर जी इंतहा उते थी जाते सजदा आहिनि ई के न के। सभई चओ सुभान अल्लाह। इन्हीं मां साबित आहे त रसूलुल्लाह जी ज़ात बाबरका जो मेराज ला मकान ताईं आहे। अल्लाह पाक जे हबीब करीम खे खुदा जो सैर करायो ऐं पाण फरमाए त रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैनिर रास। ओ हालाणी वारा ॿुधी छॾियो, मां मोहम्मद करीम पंहिंजे हिननि मथे वारनि अखियुनि सां रब ॾिसी आयो आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पोइ जेको ग़ैबुल ग़ैब रब्बा उहो ई मुंहिंजे मुस्तफ़ा खां न छुपी सघियो, त ॿियो कहिड़ो ग़ैब ख़ुदा लिकायो हूंदो। अल्लाह जे हबीब करीम जे इन मेराज जे सदके ख़ुदा तव्हां असां मेराज जो तोहफ़ो निमाज़ नसीब फरमाए। मस्जिदूं आहिनि निमाज़ सां आबाद कबियूं, निमाज़ सां मस्जिद जो सींगार निमाज़ी आहे, मस्जिद जो सींगार सजदो आहे। तव्हां मस्जिद ख़ूबसूरत बणाई आहे, हिनखे सजदनि सां आबाद कयो इंशा अल्लाहुल अज़ीज़। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अमन वालहु तव्हां असांखे हबीब जे मेराज जे बरकतुनि सां पक्को सचो निमाज़ी बणाए। तव्हां जे शहर में नूरानी मस्जिद हुई, उते मरहूम हाजी अब्दुल रज़ाक साहब वीचारे खिदमत करे मदरसो कायम कयो, मस्जिद कायम कई। कराची वारो अल्लाह ताला हुनखे गरी के रहमत फरमाए, अल्लाह ताला हुनखे जन्नत में मकाम अता फरमाए। जेको अल्लाह जे घर में हिकड़ी सिर ॾींदो आहे, अल्लाह हुनखे जन्नत में घर अता फरमाईंदो आहे। यकीनन जॾहिं हिन मस्जिद खे ठाहियो आहे, उन्हनि पंहिंजे लाइ जन्नत में घर बणाए छॾिया। अल्लाह ताला मुंहिंजी भी हाज़िरी कबूल फरमाए, तव्हांजी भी हाज़िरी कबूल फरमाए। हबीब करीम जी अल्लाह ताला तव्हां असांखे सच्ची गुलामी नसीब फरमाए। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजा बेड़ा पार फरमा। सुभान अल्लाह। हीअ रिकॉर्डिंग हाफ़िज़ मुश्ताक अहमद सेवानी तरफ़ खां ऐं राब्ते जे लाइ 0300308978 6 ते राब्तो कंदा। 030030